नाज़रीन अॼु असीं मौजूदु आहियूं खोड़ा जे मेन स्थान ते जिते गुज़िरियल 2 ॾींहंनि खां जेको बरसाती पाणी आहे बारिश जो उहो निकाल न थी सघियो आहे ऐं हितां जा जेके शहरी आहिनि उहे सरापा एहतिजाज आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं। असांजो शहर खोड़ा तारीख़ी जेको मोहन जे दड़े जो ॾेख ॾेई रहियो आहे। जॾहिं बि हिते पाणी बीहे थो, कॾहिं नालियुनि जो पाणी बीहे थो, कॾहिं मींहं जो पाणी बीहे थो, त असां दुकानदार पाणीअ जी लिपेट में आहियूं। असांजो हाणे त दुकान बि माना पाणीअ में आहे, अंदरि पाणी अची वियो, तमामु असां परेशान आहियूं। असांजो घणो नुक़सानु थी वियो ऐं मुसलसिल हिते ॿियो ॾींहुं थी वियो आहे टाउन अमलदार जा कोई बि बेसिक हेल्थ खातो कोई बि हिन में अमल न करे सघियो आहे पाणी कढाइण में। असीं मुसलसिल हिते पाणीअ में आहियूं ऐं गंदे पाणीअ जे करे केतिरी बीमारियूं अची वियूं आहिनि। हिते मेन स्टॉप आहे खोड़ा, जितां माना ॿार बचो इहो स्कूल जा ॿार अचनि वञनि था, मगर जेको आहे सो हिन महिल ताईं को कखु खणी बीणो न कयो आहे। माल पाणी जेको आहे जो असां ॿिए ॾियारे ते हारे था छॾियूं, असांखे वॾी तकलीफ़ आहे। हिन मसइले जो हल हुजे त तव्हां ॿुधायो। निकिरणु खपे, ॿार बीमार था थियनि, माण्हू नंढा वॾा बीमार था थियनि। हे गंदो पाणी आहे, गटर जा पाणी आहिनि, नंढा वॾा ॿार पेड़ वगाड़े घुमनि था। हे नुक़सानु आहे वॾो। इहा ॻाल्हि तव्हां को कयो, हिमत कयो, हे जान छुटे ॻोठ मां। जॾहिं मींहुं वसे थो इहा कार लॻी पई आहे, असां पोड़ा ॿार काॾे वञूं। स्थान ते जेको आहे मौजूदु आहे, जंहिं सबबु जेको आहे केतिरा ई जेको आहिनि बीमारियूं जेके आहिनि ॿारनि खे जेको आहे थी सघनि थियूं। हिननि सिंध हुकूमत खां मुतालबो कंदे चयो आहे त फौरी तौरु जेको आहे बारिश जो जेको पाणी आहे उहो निकाल करे ऐं हितां जेको आहे असांजी सिहत खे जेको आहे बचायो वञे। कैमरामैन आफ्ताब रतड़ सां गॾु फयाज़ रतड़, सिंध टीवी न्यूज़, खोड़ा।